फुलजी एजुकेशन डिपार्टमेंट रिश्वत जा लीका लताड़े छड़िया। गोठ पुराणो दरो हाई स्कूल जो चौकीदार रमज़ान लगारी मुबैना रिश्वत वठी बदली कयो वियो। स्कूल चोरनि जे हवाले कंहिं बि वक़्तु चोरी थी सघे थी। चौकीदार रमज़ान लगारी बाअसर FA अनीस पंवर पुराणो दरो हाई स्कूल मां बदली करायो ऐं पंहिंजे करतूतनि जा राज़ लिकाइण जे करे चौकीदार खां पैसा वठी बायोमेट्रिक तब्दील कराए वरिती। ही चौकीदार शागिर्दनि खे जाली सर्टिफिकेट ठाहे ॾियण जो ऐनी शाहिद आहे, जेको कम अॻूणे हेडमास्टर जे वञण खां पोइ जाली FA अनीस पंवर शुरू कयो, जॾहिं त हेडमास्टर साईं ग़ुलाम नबी आयो ऐं बहितरीन तालीम ऐं मैनेजमेंट संभाली त मज़कूरा FA पंहिंजा पुराणा करतूत लिकाइण लाइ राज़ रखंदड़ चौकीदार खे बिना हेडमास्टर जे परमिशन जे रिश्वत एवज़ बदली कराए रिलीव करे छॾियो ऐं हाणे लैब अटेंडेंट जेको ॻोठ जो आहे उन जे ख़िलाफ़ बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए ऐं लिखत में ॾिनो अथनि त संदसि खे रिलीव कयो वञे। ॻोठ वारनि जो मुतालबो आहे त साॻियो चौकीदार वापसि कयो वञे। ॿी सूरत में मुलविस फर्दनि ख़िलाफ़ मोतसबे आला खे लिखत में शिकायत कई वेंदी। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।